सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। मालिक असा सभिनी इंसान खे पावर ॾिनो आहे, लेकिन असां सभु जो थोरो इस्तेमालु कयूं। जीअं सॼा ॿार आहिनि न, असां हिकिड़ो सवलो कमु कयूं। ॿार त असां सभिनी ॼणनि सां रोज़ खाधो त उन्हनि खे खाराईंदा। असां आमतौर जेकॾहिं ॿारनि खे कोसींदासीं, भई सदा सुम्हियो पियो आहे, परदो न आहे, सदाई मोबाइल ॾिसंदो पिया, सदाई हे कंदो पिया, ऐं उहो कंदे कंदे असां खाधो तयारु कंदासीं, नाश्तो ॾींदासीं या कुझु ठाहींदासीं, कुझु चवंदासीं, तो जीअं जीअं उहो खाधो तयारु कंदो, जहिड़ी असांजी सोच हूंदी, जहिड़ो चवणु हूंदो, पढ़ंदो ई न आहे, कुझु कंदो ई न आहे, थोरो घुमंदी वरंदी आहे, कुझु कंदी न, उहे न पढ़ंदी, छा कंदी। असां ॾिसंदासीं थोरनि ॾींहंनि मुंहिंजी पढ़ाई सॼी गुम थी वेंदी, न उथंदी न वेंदी, न कुझु कंदी, न पढ़ंदी, सदाई मोबाइल खई वेंदी हूंदी, या छोकिरो सदाई घुमंदो वरंदो, सदाई मोबाइल में पढ़णु छॾे ॾींदो, जेको बि आहे। पर जेकॾहिं असां हुनखे नाश्ते महिल खाधो तयारु करे ॾींदासीं, वरी वांदो न आहे, ॾाढो सुठो आहे, एॾी पढ़ाई कंदो आहे, तकीदो बि न आहे, सदाई एॾो ख़्यालु आहे, एॾो शांति आहे, एॾो मोहबत वारो आहे। असां ॾिसंदासीं थोरनि ॾींहंनि में जहिड़ी आदत ख़राबु थी वेंदो, असांजो छोकिरो ॾाढो सुठो थी वेंदो, छोकिरी एतिरी सुठी थी वेंदी जंहिंजो को अंदाज़ न आहे। आमतौर अॼुकल्ह असां छड़ो ॿारनि खे निंदीदा रहंदा आहियूं, ॾोहो ॿारनि ते ॾींदा आहियूं, सॼो हे कंदा आहिनि, हक़ीक़त में हथ में असां खणे ईंदा आहियूं, हक़ीक़त जेको अथव। असां चवंदा आहियूं ॿार पढ़ंदा न, हक़ीक़त में पढ़णु असां न ॾींदा आहियूं, खाधो तयारु कंदे चई चई दिमाग़ में असां विझंदा आहियूं, पढ़ंदो न आहे, कंदी न आहे। असां सिर्फ़ु थोरो पंहिंजो पाण खे चेंज करूं, असांजो सभु कुझु चेंज थी वेंदो आहे। तंहिंजे करे मालिक असांखे गिरहनि ते पूजा कंदा, असांजे हथ में त पूरी सृष्टि आहे, पूरो संसार आहे, पूरो ब्रह्मांड आहे, इन करे त पूजा कंदा आहियूं। असांजे हथ में धरती, आकाश, पाताल सभु कुझु आहे, लेकिन असां पंहिंजो थोरो घर बि न हलाए सघंदा, छाकाणि असांजा लफ़्ज़ उबता निकिरंदा। असां थोरो पंहिंजे लफ़्ज़नि खे बहितर कयूं, असांजो पूरो जीवन, घर, सभु कुझु बर्बाद बहितर थी वेंदो। तंहिंजे करे सभु कुझु असांजे हथ में हूंदो आहे। ऐं काफ़ी मिसाल मुंहिंजे साम्हूं नहीं, मुंहिंजे अखियुनि सां केतिरा ई थिया आहिनि, मां केतिरा अमीर बि थिया आहिनि जेके मुंहिंजे साम्हूं थिया आहिनि, एतिरा चङा भला ख़ुशि ख़ुशहाल सिर्फ़ु चवणु शुरू कयूं, से हाणे आहे कुझु कोन, धंधो न हलंदो आहे, छा करूं, जेको बि आहे, जिते किथे शिकायत, ऐं ॾिसंदे ॾिसंदे सभु कुझु ख़तमु थी वियो, पतो बि कोन पियो। ऐं मां उहे थिया आहिनि एतिरो कुझु बि न हुजे, चवंदा मालिक जी रहमत सच साईं, असांजो घर एॾो सुठो हलो पियो, हाणे सभु कुझु पांच जहिड़ा थी विया, सभु कुझु वधणु शुरू थियो आहे, ऐं ॾिसंदे ॾिसंदे अमीर थियणु शुरू थी विया। यानी हक़ीक़त में असांखे कहीं असां आम तौर ते असांखे ॿिए जी नज़र लॻी, पिट लॻी, कुझु बि थियो, हक़ीक़त में ॿिए कंहिंजी नज़र हुजे न, उनखे जंहिं महिल वणे असांखे फिटकी हलीमो घोरे छॾूं, लूणु घोरे छॾूं, लही वेंदी आहे, पर पंहिंजी नज़र न हिलंदी, असांखे यादि रखणु खपे। आम तौर सां पंहिंजा पिटियल, ॿियनि जा पिटियल कोन उहे। असां तोहमत ॿिए ते ॾींदा आहियूं, ॿिए जी नज़र लॻी आहे, ॿिए बद नज़र आहे, पर हक़ीक़त में बद नज़र पंहिंजी पाण खे लॻंदी आहे। तंहिंजे करे ग़लती खां बि कॾहिं पंहिंजो पाण खे कोसण या पिटण कॾहिं बि न कयो, कॾहिं बि पंहिंजो पाण खे उबता लफ़्ज़ कॾहिं बि जीवन में न ॻाल्हायो। जंहिं ॾींहुं असां पाण खे न ॻाल्हाईंदासीं, ॿिए खे न ॻाल्हाईंदासीं। तंहिंजे करे मालिक असां सभिनी ते एतिरी रहमत ॾी आहे, ऐं असां सभु पाण भरा थियणु चाहियूं।